नाज़रीन, हिंगोरजा, रसूलाबाद ऐं वरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। सिकंदर तुनियो जी रिपोर्ट। यूनियन काउंसिल रसूलाबाद में कुत्ता मार मुहिम शुरू न थियण ऐं रोलू कुतनि जे आज़ार ख़िलाफ़ ॻोठ गुलाम अकबर लाशारीअ जे रहवासियुनि प्रेस क्लब हिंगोरजा पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि ॻोठाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 2-3 ॾींहंनि खां वठी मासूमनि बच्चनि खे जेको कुतनि ॾाढियो आहे। हिंगोरजा असां अस्पताल खणायासीं जिते वैक्सीन न मिली सघी, वरी असां राणीपुर खणायासीं, हुते वैक्सीन न मिली सघी। असां गंबट वियासीं त गंबट में इहो चवणु लॻा त बाबा हाणे पैसा ॾियो त असां तव्हांखे वैक्सीन ॾियूं था। रोलू कुतनि जो एतिरो आज़ार आहे जो असां नंढड़ा बच्चा न्याणियूं न स्कूल वञी थियूं सघनि, न दुकान ते वञी थियूं सघनि, न घर खां ॿाहिरि निकिरी साह थियूं कनि। जेको ॿाहिरि निकिरे थो उनखे कुतो खाई थो वञे। असां अस्पताल खणी था अचूं हिंगोरजा, त उते डॉक्टर चवे थो मूं वटि दवा आहे ई कान, मूं वटि इहे सुयूं कुतनि वारियूं आहिनि ई कोन, गंबट वञो। गंबट था वञूं, उते डॉक्टर लिखी था ॾियनि त 20,000 जी सुई आहे, वठी ईंदो, लॻंदी 24 कलाकनि में त ठीकु आहे, न त हिन जिस्म ते जरासीम चढ़ी वियो, मरी वेंदो। असां हिन जा ज़िम्मेवार न आहियूं, पंहिंजो पाण वञी ॼाणूं। बार बार असां यूसी सेक्रेटरी जा चक्कर कटींदा रहिया आहियूं, उहो असांखे आसरा दिलासा ॾींदो रहियो आहे। अॼु जॾहिं असां उन वटि वियासीं, पाण मौजूदु न हुयो, फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी, हुन चयो बाबा मूं वटि का बि शइ न आहे, तव्हां राणीपुर हलिया वञो या तालका सूबेदार मेरापुर मुख़्तियार कार हलिया वञो या DC साहिब हलिया वञो, असां वटि का बि शइ न आहे, असांजे वस में कुझु बि न आहे, कुझु बि नथा कयूं। ख़ुदा रहा असांजे मासूम बचड़ा न स्कूल वञी सघनि था, न मदरसे वञी सघनि था। वॾो मसइलो आहे। असां बराए महिरबानी करे UC रसूलाबाद ऐं ॻोठ गुलाम अकबर खान लाशारी में कुता मार मुहिम शुरू कराई वञे। असां दाऊं करे करे थकी पिया आहियूं। रसूलाबाद वञूं था, का दवा नथी मिले, ऐं अस्पताल वञूं था त असांखे इलाज लाइ पैसो कोन्हे को। असांखे पैसनि खां 20,000 25,000 सुई कान थी मिले, इन जे लाइ असां एहतिजाज कयूं था त असां कुता मुहिम हलाई वञे। एहतजाज कंदड़नि ॻोठाणनि आला इख्तियारनि खां घुर कई आहे त UC रसूलाबाद में कुता मार मुहिम शुरू करे ॻोठाणनि में पखिड़ियल बेचैनीअ खे ख़त्म कयो वञे। कैमरामैन गुलाम अकबर तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ TV न्यूज़ हिंगोरजा।